दुलाब सोप सीरियल ड्रामो दोस्तों, जी हाँ, दुलाब सोप सीरियल ड्रामो ईद खां पोइ इन जी रिकॉर्डिंग शुरू थी रही है। बेहतरीन सोप सीरियल है। ही भी इन जी तव्हांखे पहिरियों बि मूं इंफॉर्मेशन ॾिनी हुई त ईद खां पोइ हिकु बहितरीन ड्रामो रिकॉर्ड कयो वेंदो। जी हाँ दोस्तों, अॼु इन जे हवाले सां तव्हांजे लाइ हिकु वॾी कम जी ख़बर, जेका ड्रामनि जा दोस्त शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ दुलाब हिकु सोप सीरियल जेको सिंध टीवी जो प्रोडक्शन आहे। तव्हांखे ख़बर आहे, सिंध टीवी जा ड्रामा जेका बि हूंदा आहिनि हिकु टॉप 10 हूंदा आहिनि, बहितरीन ड्रामा हूंदा आहिनि ऐं सुठा अदाकार ऐं सुठी कहाणी हूंदी आहे जेको हिन दौर जी अकासी कंदी आहे। जी हाँ दोस्तों, ईद खां पोइ इन जी जेको आहे बाक़ाइदा हर शइ साम्हूं अची वेंदी, टीज़र, प्रोमो ऐं रिलीज़िंग ऐं शूटिंग सभु कुझु, ऐं तमामु जल्द इन जी जेकी पहिरीं एपिसोड ईंदी उन जो टाइम बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। फ़िलहालु उन जो कमु हली रहियो आहे। इन जी पहिरीं एपिसोड फ़िलहालु देरि आहे उन खे, लेकिन इन ते कमु लगातार हली रहियो आहे, रिकॉर्डिंग हली रही आहे। दुलाब जेको आहे सोप सीरियल सिंध टीवी जो प्रोडक्शन आहे। तमामु सुठा अदाकार हूंदा आहिनि ड्रामे में ऐं काफ़ी नाला ज़ाहिर बि थिया आहिनि ऐं काफ़ी नाला जीअं ॿिया ईंदा वॾे वॾे अदाकारनि जा, उहो बि तव्हांखे इन चैनल ते ॿुधाईंदा वेंदासीं ऐं हिकु बहितरीनु सीरियल अचण वारो आहे।